हज करे तो, उमरो करे तो, तवाफ करे तो। तवाफ की फजीलत छा है? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इमाम अलबानी रहमहुल्लाह इन रिवायत के सही तरगीब और तरहीब के अंदर जिक्र फरमायो, 1139 हदीस नंबर आए। फरमायो, मा रफा रजुलन कदमन वला वज़अहा इल्ला कुतिबा लहु अशरु हसनातिन व हुत्ता अन्हु अशरु सय्यातिन व रुफ़िअ लहु अशरु दरजातिन। फरमाए, जेको शख्स बैतुल्लाह के तवाफ के दौरान पांचे कदम खे खड़े तो, उन कदम खणन से अल्लाह रब्बुल आलमीन इनके 3 इनाम अता फरमाए तो। कदम खणन से सिर्फ पहिरों इनाम फरमायो, अल्लाह रब्बुल आलमीन हिन शख्स जे लाइ 10 नेकियूं लिखराए तो। कदम खणन से, वरी वापस कदम रखण से वरी 10 नेकियूं ॿियूं लिखण जो। वरी फरमायो, ॿियो इनाम इहो जो कदम खणण सां हुत्ता अन्हु अशरु सय्यातिन, रब्बुल आलमीन हिन जा 10 गुनाह मिटाए थो। वरी कदम वापस रखण सां वरी 10 गुनाह ॿिया था मिटजनि। वरी कदम खणण सां अल्लाह रब्बुल आलमीन हिन जा 10 दर्जात बुलंद फरमाए थो। वरी कदम के वापस रखण सां अल्लाह रब्बुल आलमीन हिन जा 10 दर्जात वरी बुलंद फरमाए थो। इंसान बैतुल्लाह जो तवाफ करे तो, उन तवाफ के दौरान जेतरा कदम खणंदो, हर कदम खणण सां नेकियूं भी मिलंदियूं, गुनाह भी माफ थींदा, दर्जात भी बुलंद थींदा। हर कदम रखण सां नेकियूं भी मिलंदियूं, गुनाह भी